नाज़रीन नवासा बुलेटिन में अहम खबर शेयर पिया कयूं त निगरान काबीना लाइ मुशावरत मुकम्मल थी वई आहे। निगरान वफ़ाक़ी काबीना लाइ नाला फाइनल थी विया आहिनि। ऐलान कुछ देर में कयो वेंदो। डॉक्टर सैयद मोहम्मद अली खे इत्तलात पारो निगरान वफ़ाक़ी वज़ीर बणाइण जो इम्कान आहे। नाणे वारे वज़ीर लाइ हफ़ीज़ शेख ऐं इसहाक डार खां सवाइ ॿियनि नालनि ते गौर कयो वेंदो। घरू वज़ारत लाइ सरफराज़ बुग़ची ऐं परॾेही वज़ीर लाइ जलील अब्बास जिलानी खे बणाइण ते गौर कयो पियो वञे। नाज़रीन नवासा बुलेटिन में एक भेरो ॿीहर अहम खबर शेयर पिया कयूं त निगरान काबीना लाइ मुशावरत मुकम्मल थी वई आहे। निगरान वफ़ाक़ी काबीना लाइ नाला फाइनल थी विया आहिनि। ऐलान कुछ देर में कयो वेंदो। डॉक्टर सैयद मोहम्मद अली खे इत्तलात पारो निगरान वफ़ाक़ी वज़ीर बणाइण जो इम्कान आहे। नाणे वारे वज़ीर लाइ हफ़ीज़ शेख ऐं इसहाक डार खां सवाइ ॿियनि नालनि ते गौर कयो वेंदो। घरू वज़ारत लाइ सरफराज़ बुग़ती ऐं परॾेही वज़ीर लाइ जलील अब्बास जिलानी खे बणाइण ते गौर कयो पियो वञे।